सिंधु दर्शन खे लख लख वाधायूं। लख लख वाधायूं। करोड़े करोड़े वाधायूं थी ॾियां। त अचो असां मिली करे सिंधियत खे अॻिते वधायूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे कि सिंधी पंहिंजे संस्कृतीअ खे, पंहिंजे ॿोलीअ खे, पंहिंजे तहज़ीब खे, पंहिंजे रीतियुनि रस्मुनि खे कंहिं बि नमूने ज़िंदा रखी सघनि त तमामु ज़रूरी आहे। ऐं एकता आणण लाइ इहो हिकिड़ो तमामु सुठो ज़रियो आहे, इन खे हलाइणु खपे, ज़रूरी आहे। न त असांजी सिंधी कम्यूनिटी गुम थी वेंदी। त इन करे को बि चैनल खुरे त ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे हुन में। हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। खबर जी नजर। Pere pavanisa nala chavanisa, pere pavanisa nala chavanisa, rahi vanyarata bambo, ramme alla, rahi vanyarata bambo, ramme. असां सिंधियुनि लाइ केतिरी न फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि इंडोनेशिया में श्री आनंद कृष्णा जी जे नेतृत्व में आहे हिकु अहिड़ो ग्रुप जंहिंमें सिंधी स्पिरिचुअल फ्यूजन जे संदर्भ में माया सफ़िया ऐं 14 सालनि जी ॿार जंहिं ॾिनो गिटार ते उनजो साथ। Oh, charita jabala chotate, jijala chotate, menaru chotate, bhavara chotate, jenium chotate. ख़बर ते नज़र हुई इंडोनेशिया मां श्याम रूपचंद जी जी। त इहा हुई ख़बर इंडोनेशिया जे आनंद आश्रम मां। शांति प्रकाश आश्रम जूं घणई ब्रांचेस आहिनि जिते हर वक़्तु को न को प्रोग्राम थींदो रहंदो आहे। ईअं ई दिल्ली जे प्रेम प्रकाश धाम आश्रम में स्वामी जयप्रकाश जीअ जो 41 वार्षिक उत्सव मनायो वियो करे प्रवचन, हवन, सत्संग, रासलीला ऐं भगवत गीता पाठ। ख़बर ते नज़र हुई महेश छाबरिया जीअ जी। ओम शांति। बहितर समाज ऐं उन्हनि में एकता आणण जे ऊचे वीचार खे हर वर्ग जे समाज जे माण्हुनि ताईं पहुचाइण जे इरादे सां रखियो वियो सर्व धर्म सम्मेलन राजस्थान जे आबू रोड में वसियल ब्रह्म कुमारी शांतिवन आश्रम में मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी जानकी जी जे अगवानी में। ख़बर ते नज़र हुई बीके कोमल जी ऐं बीके चंदा जी जी। देश प्रदेश में अची रहियूं आहिनि ॾियारीअ जूं ख़बरूं। इन ई सिलसिले में अॼु ॾेखारे रहिया आहियूं सिंध जे कराची शहर में मल्हायल ॾियारी ऐं सिंधी कल्चरल डे। अचो त ॾिसूं भरपूर रंगारंग कार्यक्रम। हिंदू कम्युनिटी ऑफ सिंध जे हिन मौक़े ते पंहिंजी प्रस्तुति सां निहाल करण पहुता रहर की साहिब जा साहिबज़ादा साईं रोहिलाल साईं जी। ख़बर ते नज़र हुई कराची मां संतोष कुमार राजपाल जी जी।
सिंधी समाज जे प्रति समाज सेवा में योगदान ॾियण वारनि खे सम्मानित करण जे इरादे सां अखिल भारतीय सिंधी समाज ऐं सिंधु सेना जी तरफ़ां राजस्थान जे जयपुर शहर में कार्यक्रम रखियो वियो एक शाम समाज के नाम, जंहिंमें राजस्थान जा घणई जिलाध्यक्ष, पंचायत जा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कॉर्पोरेटर ऐं व्यापारी वर्ग जा माण्हू हाज़िर हुया। हिन प्रोग्राम में सिंधु सेना जे महामंत्री जे तौर ते विजय पेशवानी जी ऐं राजस्थान महामंत्री जे तौर ते मूलचंद भागवानी जिन खे चूंडियो वियो। ख़बर ते नज़र हुई विजय पेशवानी जी जी। अजमेर जो ईश्वर मनोहर उदासीन आश्रम, जिन जा महामंडलेश्वर महंत रामदास उदासी जी आत्मा परमात्मा जी जोत में समाइजी वई। उन्हनि जी अंतिम यात्रा में शामिल थियण वारनि में मुख्य हुआ महामंडलेश्वर महंत हंसराम उदासी जी ऐं अग्नि संस्कार कयो उन्हनि जे सुपुत्र। ख़बर ते नज़र हुई कंवल प्रकाश कृष्णानी जी। लायन ऐं सोशल वर्कर श्री अमर बंजाल जे नेतृत्व में मुंबई खार में वसियल कमला हाई स्कूल में रखी वई डेंटल चेकअप, जंहिंमें 300 स्टूडेंट वरितो लाभ। कैंप जी मुख्य अतिथि हुई रीजन चेयरपर्सन लायन नियति जी ऐं गेस्ट ऑफ ऑनर हुई असांजी सिंधु दर्शन जी बीके बीना रामचंदानी जी। कैंप खे सफल बनाइण में सहयोग ॾिनो बीजेपी सिंधी सेल जा मुकेश रूपानी जी, विजय जेसानी जी ऐं इंद्रपाल जी। ख़बर ते नज़र हुई मुकेश रूपानी जी जी। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। दिल्ली वारनि खे आहे कुर्बाइती कोठ। 14 दिसंबर दिल्लीअ जे मंडी हाउस स्थित राम सेंटर में ॾेखारियो वेंदो हिकु ड्रामो, हिकु ॿियो द्रोणाचार्य, जंहिंजा डायरेक्टर आहिनि प्रकाश भटीजा ऐं असिस्टेंट डायरेक्टर आहिनि विवेक गुरनानी जी। त इते ई पूरो कयूं था सिंधु दर्शन जे अॼु जो प्रोग्राम, पर सब्सक्राइब बटन खे दॿाइण न भुलिजो ऐं सब्सक्राइब बटन दॿाइण खां पोइ पंहिंजो नालो, पंहिंजी एरिया जो नालो, ईमेल ID ऐं व्हाट्सअप नंबर भरणु न भुलिजो। जे खपेव कुझु मैसेज ॾियणु त मैसेज बॉक्स में मैसेज बि मोकिले ॾेई सघो था ऐं पोइ कयो सबमिट। जय झूलेलाल। जिए सिंधी जिए सिंधवारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन। जिए सिंधी जिए सिंधवारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन। हरे सदा सिंधुन